वेलकम राज में घटियल लाइन ते ज्वाइन किया सीनियर रहनुमा सीनियर सियासतदान सेक्रेटरी जनरल आहिनि GDA जा डॉक्टर सफदराबादी साहब मूंसां गॾु। डॉक्टर साहब तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी साईं। डॉक्टर साहब अॼु अफ़सोसनाक वाक़ियो आहे, जेके माण्हू जां बाहक थिया आहिनि, जेके माण्हू अजल जो शिकार थिया आहिनि, जेके माण्हू शहीद थिया आहिनि, तुर्की ऐं शाम जे अंदरि तबाहकुन हिकिड़ो ज़लज़लो आयो आहे, छा चवंदव इन ते डॉक्टर साहब? इन में को शक कोन्हे कि इहो ज़लज़लनि जो सिलसिलो दुनिया में काफ़ी हाणे एक्सपेंसिव थी वियो आहे ऐं वक़्तनि फ़वक़्तनि सां जीअं 2005 में पाकिस्तान में वॾो ज़लज़लो आयो, उन खां पोइ जेके हर तरफ़ जेको आहे सो किथे न किथां ई जेको आहे इहो मामिलो पंहिंजो दुनिया ॾिसी रही आहे। मां सम्झां थो हिन महिल जेको आहे सो हिकिड़ी इहो जेको टर्की ऐं शाम में जेको ज़लज़लो आहे 7.8 रिक्टर स्केल ते हुन में जेका तबाही थी आहे, जेकी जानियूं ज़ाहिर थियूं आहिनि, जेके हुननि जे लाइ जेको आहे हिकिड़ो अफ़सोसनाक अमल आहे। अलाह जेके बि आहिनि ख़ासि तौर ते मुस्लिम रीजन आहे त जेके इन सॼे अमल में जेके जान खण विया, अलाह उनजी मक़सद करे। ऐं जेके हेॾो वॾो सख़्तु आहे त मां सम्झां दुनिया खे ॾिसणु खपे ऐं दुनिया हिन ते रिस्पॉन्ड करे ऐं उन्हनि इलाइक़नि में जिते तबाही थी आहे उनजी मदद जे लाइ न सिर्फ़ु हुकूमतूं जेके टर्की जूं या सीरिया जी हुकूमतूं आहिनि उहे न, पर दुनिया हिनखे रिस्पॉन्ड करे ऐं दुनिया जी हुकूमतूं जेके बि हुते नुक़सानु थियो आहे हिनखे पूरो करण लाइ अॻिते वधनि। डॉक्टर साहब, इन सां गॾु ई इमरान ख़ान जेल भरो तहरीक, बीबी साहिबा बि तव्हांखे पाण ख़बर आहे, जेल भरो तहरीक 83 जे अंदरि मूंखे यादि थो अचे वॾी कामयाबु हुई। उन खां पोइ बि जेल भरो तहरीक थी पर ओतिरी इफेक्टिव कोन थी। इमरान ख़ान हिन वक़्तु जेल भरो तहरीक, इन खां पहिरियों पंहिंजी असेंबलियुनि खे पाण टोड़णु, हुकूमतुनि खे घर मोकिलणु, वरी हाणे जेल भरो, तव्हांखे लॻे थो इहो मटीरियलाइज़ थींदो? ॾिसो, इहो हिकिड़ो टोकन रेज़िस्टेंस मां सम्झां थो। इहा जॾहिं तव्हां जेल भरो तहरीक हलायो था पिया, त इहो हिकिड़ो टोकन रेज़िस्टेंस आहे कंहिं बि पोलिटिकल जमात या पोलिटिकल फोर्स जे तरफ़ां ते पोइ पंहिंजी जेको बि कॉज़ आहे उनखे अॻिते वधाइण लाइ अहिड़े क़िस्म जो क़दम खणे। यकीन हुन में इहो पंहिंजो ॾिसणो पवंदो त केतिरो रिस्पॉन्ड, ख़ासि तौर ते जेका PTI जी टॉप लीडरशिप आहे उहो केतिरो रिस्पॉन्ड करे। जे टॉप लीडरशिप रिस्पॉन्ड करे थी पोइ त यकीन जेको आहे हुनजो हिकिड़ो इफेक्ट थींदो, हुनजो हिकिड़ो हुकूमत ते यकीन प्रेशर बि ईंदो। हुन सां गॾो गॾु जेके वर्कर वॾी तादाद में या हुनजा वोटर सपोर्टर्स वॾी तादाद में निकिरनि था पिया, त इहो हिकिड़ो रेज़िस्टेंस जी निशानी आहे। मां सम्झां थो वधीक इन ॻाल्हि जे खां वधीक त हुनजो रिस्पॉन्स यानी को इफेक्टिवली जेका हक़ में का शइ थी या नथी थिए, पर इहो हिकिड़ो रेज़िस्टेंस आहे जेका PTI जी क़यादत शो कंदी। पर हुनजे लाइ ज़रूरी आहे जेको आहे जेका मोबिलाइज़ेशन हुजे टॉप लीडरशिप में बि हुजे ऐं जेका आम वर्कर में बि हुजे ऐं आम सपोर्टर में बि हुजे। त मां सम्झां थो इहा ॾिसण वारी ॻाल्हि आहे। हिन महिल मां को हिन ॻाल्हि ते नथो चई सघां, पर हिकिड़ी रेज़िस्टेंस जी निशानी आहे जेका PTI जी क़यादत शायदि पेश कनि पिया चाहिनि। डॉक्टर साहब, तव्हांखे पाण ख़बर आहे इमरान ख़ान को हुकूमत खे दबाव विझी कोन सघियो आहे। महांगाई आहे, बेरोज़गारी आहे, हिकिड़ो अवामी प्रेशर त आहे, मैशियत में सुठी कारकर्दगी न आहे गवर्नमेंट जी, उहो प्रेशर आहे। इमरान ख़ान वारो प्रेशर कोन्हे, इमरान ख़ान वारो दबाव कोन्हे। इमरान ख़ान तक़रीबन सभु पता खेॾी चुको आहे। इमरान ख़ान में सियासी पता हाणे बचा बि कोन्हनि, छा चवंदो? इहा ॻाल्हि न आहे। मां सम्झां थो त इहो चवणु कंहिं बि सियासी पंहिंजो मूवमेंट लाइ या कंहिं बि सियासी हुन लाइ त हुन वटि ऑप्शन्स कोन्हनि। के ऑप्शन हमेशह सियासत में क़ाइमु रहंदा आहिनि। इहो सभु हूंदो आहे त बाबा यकीनन जेका कामयाबी या नाकामी उनजे विच ते तमामु कॾहिं कॾहिं थोरो फ़र्क़ु हूंदो आहे। त मां सम्झां थो पियो त हुनखे हिकिड़ी जंहिं या त जेको आहे असेंबलियूं न छॾंदा ऐं हुन में वेठा हुजनि ऐं जेके बि हुन जूं पंहिंजो पॉज़िटिविटीज़ या नेगेटिविटीज़ उन्हनि खे जेको आहे सो हू पंहिंजो उन जे मुताबिक़ जेको आहे सो अमल पहिरां थियंदा। त हीअं जेका बि शइ आहे उन में जेको आहे सो हमेशह पॉज़िटिव बि हूंदो आहे, हिकिड़ो नेगेटिव बि हूंदो आहे। तो मां सम्झां थो त हुनखे अल्टीमेटली जेका हाणे जंहिं लाइन ते PTI जी पंहिंजो पॉलिटिकल लीडरशिप हलणु चाहे थी पई या हले थी पई, हाणे कंटिन्यू कनि। हाणे वापसी त नामुमकिन आहे न, वापसी कंदा त हुनजी घणियूं जेको आहे हुन जूं पंहिंजो नेगेटिविटीज़ वधीक ईंदियूं। सो हाणे जेका बि अथनि हुनखे पॉज़िटिविटी खणी अॻिते वधनि ऐं ॾिसनि त बाबा अल्टीमेटली हुकूमत केतिरो वीक थिए थी पई। चाहे हुकूमत पाण बि त वीक थी रही आहे न हिन सॼे इकोनॉमिक क्राइसिस में। तो इहे अचण वारे ॾींहंनि में हिकिड़ी सियासी रांदि आहे जेका जारी आहे, हुनजो नतीजो अल्टीमेटली कहिड़ो थो निकिरे उहो त इलेक्शन जे ज़रिए ख़बर पवंदी। राइट।
तव्हां सही चओ था बैरोमीटर इलेक्शन आहे कराची जा इलेक्शन तव्हांखे ख़बर आहे त मकानी चूंडूं तव्हांजे साम्हूं आहिनि उनजे अंदरि तहरीक इंसाफ़ 3 नंबर ते आहे जमात इस्लामी मां न सम्झां त हीअ जेका इलेक्शन थी आहे लोकल गवर्नमेंट जी उहा का बैरोमीटर आहे मुंहिंजी नज़र में हिकिड़ी रिग्ड इलेक्शन जेका सॼी सिंध जे अंदरि जेका हुकूमती मशीनरी आर ओ पुलिस एडमिनिस्ट्रेशन जंहिं अंदाज़ में इस्तेमालु कई वई आहे उनजे नज़ीर जेको आहे पाकिस्तान जी कॾहिं बि कंहिं लोकल गवर्नमेंट जी तारीख़ में नथो मिले मां ही जेके लोकल बॉडीज़ इलेक्शन हुया 2022 ऐं 23 वारा असां GDA मां कटनीअ असां हुनखे रिजेक्ट था कयूं पिया ऐं मां बिल्कुलु हिन ॻाल्हि ते जेको क़ाइमु आहियां त हीअ जेका इलेक्शन आहे इहा बैरोमीटर न आहे पॉपुलैरिटी जो। डॉक्टर साहब नेशनल एक्शन प्लान ते ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थिए थी 9 तारीख़ ते 9 फरवरी ते तव्हां हिकिड़ो वॾो मज़बूत ग्रुप आहियो सिंध जे अंदरि GDA तमामु घणियूं शख़्सियतूं बि आहिनि पावरफुल मतिलबु त पीर साहब पगारो बि आहे लीड थो करे तव्हांजी शख़्सियत आहे सभु आहियो तव्हांखे दावतनामो आयो आहे हिन ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस एक्चुअली मुंहिंजे इंफॉर्मेशन में काई कोन्हे कयो आहे के ॿिए लेवल ते को दावतनामो आयो हुजे त ॿी ॻाल्हि आहे मूंखे का बिल्कुलु न आहे त को दावतनामो को असांजी क़यादत खे या GDA खे मिलियो आहे बाक़ी यकीनन जेको तव्हांजो सुवालु आहे इहो मां दोस्तनि खां पुछी सघां थो पियो बाक़ी मुंहिंजी इतलाह त को अहिड़ो दावतनामो असांखे मौसूल न थियो आहे। वॾी महिरबानी मोहतरम जनाब डॉक्टर सदर अब्बासी साहब सीनियर रहनुमा सीनियर सियासतदान जो पॉइंट ऑफ व्यू ॾिठो तुर्की ऐं शाम जे अंदरि ज़लज़ले जेकी तबाही मचाई आहे उन ते तमामु घणो अफ़सोस आहे पूरी क़ौम खे ऐं हितां जी हुकूमत हुजे उहो ताउन करण जे लाइ तयारु आहे नेशनल एक्शन प्लान ते सभिनी सियासी जमातुनि खे दावतनामा ॾिना वञनि हे क़ौमी इशू आहे 9 फरवरी ते थियण थो वञे सभिनी खे गॾिजी इलाही अमल तयारु करणु खपे दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु ऐं उन सां गॾु इमरान ख़ान जेल भरो तहरीक ॾिसो हाणे केतिरी कामयाबु थी थिए जेल भरो तहरीक इन सां गॾु इजाज़त अल्लाह हाफ़िज़।